नौशरो फिरोज़ मामा के ख़बर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ शहर में अमन अमान क़ाइमु रखण लाइ SSP नौशरो फिरोज़ आबिद बलोच जी हिदायतुनि ते शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि, रोड, रस्तनि, मुख़्तलिफ़ चौकनि ते पुलिस जी चेकिंग। ITG जदीद टेक्नोलॉजी ऐप ज़रिए फिंगर प्रिंट्स लगाए समूरी डेटा मालूम करण जी सहूलियत पिणु आहे। जेको भी कंहिं बि ॾोह में मुलविस थींदो उन ते बर वक़्त कार्रवाई कई वेंदी। नौशरो फिरोज़ ज़िले हेडक्वार्टर शहर में अमन अमान जी सूरत हाल के कंट्रोल करण लाइ SSP नौशरो फिरोज़ आबिद बलोच जी हिदायतुनि ते SHO सिटी नौशरो फिरोज़ सैयद अब्दुल खालिक जीलानी जी अॻुवानीअ में अल्लाह वारे चौक, मिठियानी रोड, ठारूशा स्टॉप ऐं शहर जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते चेकिंग जो अमल जारी आहे। उन दौरान मुख़्तलिफ़ मोटरसाइकिलनि जा कागज़ ऐं मशकूक माण्हुनि जी चेकिंग कई वई। उन मौक़े ते SHO सिटी सैयद अब्दुल खालिक जीलानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां रोज़ाने जे बुनियाद ते चेकिंग जो अमल जारी रखंदासीं। शहर ऐं आसपास जे ॾोहनि ते कंट्रोल करण लाइ चेकिंग जो अमल जारी आहे ऐं शहरनि खे पुलिस सां मुकमल तावन करण जी ज़रूरत आहे। शहरी मोटरसाइकिल हलाइण वक़्तु उन जा कागज़ ऐं पंहिंजो सुञाणप कार्ड पाण सां गॾु रखनि।